सामिन प्रोग्राम पेश कयो पियो वञे सांगीड़नि सार हिन सांगीड़नि सार जे सफ़र में आऊं जो मेज़बान नाज़ जमील अहमद खुसो असां गॾु आहियां ऐं शीशे जे हुन पार रेडियो सेट ताईं जो प्रोग्राम पहुचाए पियो अवां ताईं असांजो स्टूडियोज़ इंजीनियर दोस्त अब्दुल मजीद कटोहर ऐं असांजे हिन प्रोग्राम खे मॉनिटर करे पियो एजाज़ बलोच। सामिन जेकॾहिं अवां असांजे हिन प्रोग्राम में शामिल थियणु चाहियो था ऐं पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारणु चाहियो था तो ड्यूटी रूम में मौजूद है असो दोस्त हयात लिगारी और ड्यूटी रूम जो टेलीफोन नंबर है 232 26 13 72 इन ते तव्हां कॉल करे पंहिंजी मौजूदगी जो एहसास असांखे ॾियारे सघो था। साथियों, न्याज़ निवड़त अख्तियार करण सां इंसान जी शान शौकत ऐं मान मर्तबे ते को बि फ़र्क़ु न आहे पवंदो। कंहिंजी बि इज़त करण सां असांजी इज़त घटि बि न आहे पर उन में वाधारो थिए थो। जॾहिं असां कंहिंसां इज़त एहतराम प्यार ऐं मोहबत सां मिलंदासीं ऐं पेश ईंदासीं त बदिले में असांखे साॻी मोट मिलंदी। साथियों, इंसान हिन दुनिया में रहे या न रहे पर इंसान जो किरदार बाक़ी रहे थो। सो जेतिरो बि थी सघे त असां पंहिंजे किरदार खे बुलंद करियूं जीअं माण्हू असांजे वञण खां पोइ बि असांखे यादि कनि ऐं असांजे किरदार खे यादि रखनि ऐं असांखे विसारे न वञनि। सारी रात सुबहान सोदो कल साहिब सीनो मानप भरे बेड़ियों हलिया जो जवान पानी पहलवान हो दिल लहजे मज लगे हज़ारे हलिया विया सॾे शान शाही हज़ारे हलिया विया सॾे शान शाही वणी वहद हुअ खे वणी वहद हुअ खे न कंहिंजी वॾाई हज़ारे हलिया विया किथे अॼु सिकंदर किथे आहे दारा वॻा जिन जे दहशत जा नौबत न तारा गजा गूर में सभु गजा गूर में सभु छॾा फास खाई हज़ारे हलिया विया सॾे शान शाही हज़ारे हलिया विया सॾे शान शाही वणी बहत हुअ खे वणी बहत हुअ खे न कंहिंजी वॾाई हज़ारे हलिया विया किथे साम्हूं आहे न जमशेद जग में नकी जामू आहे दुनिया मंझि काइम न हातम न ताई हज़ारे हलिया विया सॾे शान शाही हज़ारे हलिया सॾे शान शाही वणी वात हुअ खे वणी वात हुअ खे न कंहिंजी वॾाई हज़ारे हलिया विया सामिन प्रोग्राम सांगीड़नि सार में तव्हां दोस्त बि असांखे यादि कयो पिया सारायो पिया तव्हां जूं मोहबतूं आहिनि उन्हनि मोहबतनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा आहियूं। रोशनाबाद खां यादि कनि पिया ज़ाहिद लिगारी रिज़वान लिगारी ऐं भाडारो खां यादि कयो अब्दुल गफ़ार जूणे जो माकन जूणे जो ऊनड़ो खां असांखे मोहबतूं अर्पियूं आहिनि दीन मोहम्मद जूणे जो ककड़ियार खां असांखे यादि कनि पिया इल्जान मोहम्मद जूणे जो रोशनाबाद खां नबी बख्श लिगारी रियाज़ लिगारी गडी भिट मिठी खां ज़ाकिर गुल ऐं
जूणे जो यादि कयो असांखे ऐं यादि कनि पिया असांखे नेणी सर खां सतराम दास ऐं उनखां अलावा अवां यादि कयो आहे गोराड़ो खां रब नवाज़ रिंद खारो जूणे जो खां यादि कनि पिया तुफ़ेल अहमद जूणे जो मजने जी ढाणी खां यादि कनि पिया माणिक अली चांडियो मिठी शहर खां अशोक उडाणी अरविंद उडाणी कुंडरी खां चोवन कुमार कोहली अनीता पारस संगीता पारस यादि कयो असांखे पाताह खां इकबाल अजमल ऐं अकमल हाले पोटो डेपियार खां मीर मोहम्मद हिंगोर जो अब्दुल हफ़ीज़ हिंगोर जो अलाह बचायो हिंगोर जो काने जी ढाणी खां यादि कनि पिया गेरोमल जसवंत कुमार ऐं अरशाद गुल नेणीसर खां दीवन दास झेमलाणी मिठी शहर खां देवन भूराणी यादि कयो परमार कॉलोनी मिठी खां घनश्याम ऐं मेहरू परमार असां सां गॾु आहिनि यादि कनि पिया ॻोठ टंडो कोलाची खां शबीर अहमद कोलाची जमील अहमद कोलाची मोहम्मद अज़ीम कोलाची फेरोज़ अहमद कोलाची ॻोठ आमरियो खां ज़ाहिद हुसैन जूणे जो इशफ़ाक़ जूणे जो ऐं शौकत सूमरो ऐं वफ़ा वाहिल जूणे जो यादि कयो असांखे ॻोठ मिठो खान लुंड खां रजब अली लुंड ऐं एहसान जान लुंड यादि कयो असांखे साईं तव्हांजूं बि मोहबतूं ऐं कुर्ब यादि करण लाइ यादि कनि पिया असांखे ढिलांछो खां पूंजोमल ऐं जसवंत कुमार नेबाड़ो खां कुर्बान अली गज्जू हथूंगो खां उमर खाड़क यादि कयो असांखे ऐं लौंग जो तड़ खां यादि कनि पिया घनश्याम उमराणी केसरोमल उमराणी मिठी खां वफ़ा वाहिद बख़्श चारो बि असांखे यादि रखियो आहे नेणी सर खां यादि कनि पिया वफ़ा घनश्याम दास ॻोठ आमरियो खां शौकत अली जूणे जो कासिम जूणे जो ऐं नाज़िम अली जूणे जो मिठी खां परवानो पिथूमल असांखे यादि करे चुको भोॼाकर स्टाफ खां यादि कनि पिया आजिज़ अब्दुल करीम थेबो शाइर शफ़क़त थेबो ऐं नाज़ नेमतुल्ला थेबो खारो खां कलीमुल्ला जूणे जो अली रज़ा जूणे जो रशीद जूणे जो ऐं ईसा जूणे जो कुनरी खां कासिम भी लछवाणी रोशनाबाद खां अयूब लिगारी ऐं खाखड़ियार खां यादि कनि पिया वफ़ा आशिक अली बजीर खारो जूणे जो खां ज़काउल्ला जूणे जो ऐं वज़ीर अली जूणे जो ऐं यादि कनि पिया असांखे लूणियार खां मेहर अली सांध मुनवर अली सांध मुज़फ़र अली सांध परवेज़ अली सांध ऐं चेल्हार खां वफ़ा हरीश कुमार खेताणी ॻोठ भाॾारो जूणे जो खां शहबाज़ अली जूणे जो यादि कनि पिया असांखे राजवा बदीन खां वफ़ा मुनवर जमाली नबीसर रोड खां अहमद अली ख़ासकेली कुर्बान अली ख़ासकेली सिलोर मोरी खां वफ़ा ज़फ़र अली गिशकोरी ऐं मोहम्मद कासिम खोसो अबन जो तड़ खां यादि कनि पिया असांखे वफ़ा अब्दुल समद जूणे जो मुबशर हुसैन जूणे जो सायासर खां यादि कयो असांखे लाल चंदारी यादि कनि पिया असांखे नोटो खां हाकिम अली जिंजी नबीसर रोड खां अहमद अली ख़ासकेली ऐं कराची खां अमर रमेश कुमार खत्री यादि कयो असांखे यादि कनि पिया ॻोठ आमरियो खां ज़ाहिद हुसैन जूणे जो इशफ़ाक़ जूणे जो ख़ालिद हुसैन जूणे जो सायासर खां यादि कनि पिया गेनोवारी ऐं जुम्मोवारी ॻोठ दारिंदड़ो खां वफ़ा मोहन भील रतनाणी कमलेश कुमार रतनाणी बहादुर ऐं होतू ऐं हंसलाल रतनाणी सूमाराणी पाड़े सायासर खां मिसरीयारी ॻोठ खारो जूणे जो खां ज़काउल्ला जूणे जो ऐं वज़ीर अली जूणे जो लूणियार खां समंद अली दल वरियाम दल दिलबर दल यादि कयो असांखे यादि कनि पिया मंदा वाह खां सादिक अली शाह बुखारी बाबू शाह बुखारी ऐं शाह मोहम्मद शाह बुखारी नज़ीर हुसैन शाह बुखारी यादि कनि पिया असांखे गुंगियो खां नज़ीर अहमद नोहड़ी ऐं मुश्ताक अली नोहड़ी सामीन अवां सभिनी यादि कयो अवां सभिनी सुंदर दोस्तनि जे सुंदर समाजतनि जे नाव कयूं था मौसीक़ी जो ही ख़ूबसूरत रंग जर्द शाम ही अकेलाई
याद कन पिया प्रोग्राम जे पछाड़ के पलन में केवल राम आरी साया सर खां याद कयो असांखे रोजतल खां पीरल ओठो अबन जो तड़ खां गुलाम हैदर जूणे जो मिठी खां सूमरो भील याद करे चुको असांखे याद कन पिया असांखे गोराड़ो खां रबनवाज रिंद सुहारो अली रिंद अब्दुल शकूर रिंद नवकोट खां चौधरी गुलामुल्ला याद कयो मेहराण चौक बदीन खां याद कन पिया रफ़ीक मला ऐं याद कन पिया असांखे मेहराणी जे माग खां दोस्त हरीश गुल लिखियल आहे नालो दोस्त सही नालो लिखाईंदा कयो मेहराण चौक बदीन खां रफ़ीक मला ॻोठ खमू जूणे जो खां लखा ॾिनो जूणे जो सांगी फरो खां सूमार मेमण याद करे चुको ऐं नबीसर रोड खां याद कयो असांखे नंदलाल मेघवाड़ सामिन प्रोग्राम में याद कन पिया असांखे शादी लाल खां सूमार गोरचाणी वावड़ी दोरा छाछरो खां याद कयो असांखे महबूब सागर नोड़ियो नंगर पार्कर खां याद कन पिया फ़कीर याकूब राजड़ नंगर पार्कर खां याद कन पिया चनेसर अली थेबो नोटो खां सादिक अली शाह नज़ीर अहमद कुंभार फुलखोई थर खां गुलसन नोड़ियो मीरसन नोड़ियो ऐं नूरसन नोड़ियो बि असांखे यादि रखियो आहे दोस्त थियासी असां टई आख़िर समुंड आऊं ऐं ही अकेलाई समुंड आऊं ऐं ही अकेलाई ज़र्द शाम ऐं ही अकेलाई दर्द गोढ़ाया रुगो मातम दर्द गोढ़ाया रुगो मातम रत छातियूं ऐं ही अकेलाई रत छातियूं ऐं ही अकेलाई अकेलाई तुझूं यादूं ऐं ही अकेलाई तुझूं यादूं ऐं ही अकेलाई ज़र्द शामूं ऐं ही अकेलाई तुझूं यादूं ऐं ही सामिन प्रोग्राम जे पछाड़ के पलन में असांखे प्रोग्राम में याद कन पिया मिठी खां राधाबाई अनिल कुमार रमेश कुमार ऐं अर्जन कुमार याद कयो असांखे जगदेश कॉलोनी खां याद कन पिया असांखे तिलोक चंद लजपत ऐं हरीश गुल जंजीर खां कीमत राय ऐं छगनलाल हीराणी रमछाणी खां गंगूमल कलाणी याद करे चुको ऐं टाभोमल ऐं गुंगियो खां मुश्ताक नोहड़ी
ऐं नज़ीर अहमद नोड़ी हेरियार खां कारो सिंह जागो ऐं ककड़ियार खां यादि कनि पिया असांखे जान मोहम्मद जूणे जो, मारूफ़ जूणे जो ऐं तैयब जूणे जो। निहारी जी वांड खां भलजी साणी यादि कयो असांखे साईं तव्हांजूं मोहबतूं ऐं कुर्ब। यादि कनि पिया असांखे अब्दुल मजीद जी ढाणी खां अली हसन ख़ासकेली, शहबाज़ ख़ासकेली, मेवा ख़ासकेली, गुलरमा ख़ासकेली। सगरोड जूणेजा खां यादि कनि पिया प्रभु सूटहड़, रमेश कुमार सूटहड़, दानिश कुमार सूटहड़ यादि रखियो असांखे। ऐं मिठी खां रोबन महराज काने जी ढाणी खां, गेरोमल जसवंत कुमार ऐं सोभारो शाह न्यू खां अब्दुल ख़ालिक कुंभार। हेरियार खां यादि कयो असांखे कैलाश परियार ऐं वासुदेव परियार। नैणीसर खां आसिफ जान हिंगोर जो, असगर अली उमराणी ऐं रोशन अली सांद। इन्हीं ते ही प्रोग्राम सांगीड़न सार जा समूरा सुरारंग फिजाउन में विखरी चुका। सामिन प्रोग्राम जे पेशकार मुसरत अली मंगी, स्टूडियो इंजीनियर अब्दुल मजीद कटोर ऐं अवां जो मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो। वरी मिलण ताईं अवां खां मोकिलाए थो। दिलियूं गॾु त जुदाई आहे ई कोन, पोइ मोकिलायूं था सदाई गॾु। अॼु मिठा ॾे मोकल दर्द ॾिना दिलरुबा पिनी तो पल पल मौत मारे रे कई कान कहल दया खान की निशल हाणे यद हलूं था मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी वो अते मोकलाणी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी वो अते मोकलाणी हाणे यद हलूं था बठो दिल बेदानी वो हाणे यद हलूं था बठो दिल बेदानी मिठा हाणे मुंहिंजी वो अते मोकलाणी अते मोकलाणी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी अते मोकलाणी। प्यार तुझे मां समझी दिया तूं प्यार तुझे मां समझी दिया तूं रोज पोथो बड़ी जानी वाणी बड़ी जानी वाणी रोज पोथो बड़ी जानी वाणी बड़ी जानी वाणी हाणे जब फलूंदा बठो दिल बेदानी वो हाणे जब फलूंदा बठो दिल बेदानी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी वो अते मोकलाणी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी अते मोकलाणी। दिलबर दूर खां प्यार दर्शन कंदासूं दिलबर दूर खां प्यार दर्शन कंदासूं कुर्ब में कभी तोसां हाणे हिकु हिकाणी हाणे हिकु हिकाणी कुर्ब में कभी तोसां हाणे हिकु हिकाणी हाणे हिकु हिकाणी हाणे जब हलूं था बठो दिल बेदानी वो हाणे जब हलूं था बठो दिल बेदानी मिठा हाणे मुंहिंजी वो अते मोकलाणी अते मोकलाणी दया खान दिलबर हुज शाद हरदम दया खान दिलबर हुज शाद हरदम रब करे कल मुबतानी मारी मुबतानी मारी रब
हलूं हाणे घर हलूं था बचे दिल बेदानी वो हाणे घर हलूं था बचे दिल बेदानी नथा हाणे मुंहिंजी वो वठे मोकलाणी अथे मोकलाणी नथा हाणे मुंहिंजी अथे मोकलाणी अथे मोकलाणी प्रोग्राम पेश कयो वियो सांघीड़ अनुसार मेज़बान हो नास जमील अहमद खोसो ऐं हीअ पेशकश हुई प्रोड्यूसर मुसरत अली मंगी जी। असीं रेडियो पाकिस्तान मिठी तव्हां सां मुखातिब आहियूं FM 101 ते पाकिस्तान जे मयारी वक़्त मुताबिक़ राति 8 थियण वारा आहिनि। ठीकु 8 वॻे रेडियो पाकिस्तान तां उर्दू में ख़बरनामा ॿुधी सघंदा।